ओ चेहरो मुझे साईं जो चंद्र पुजे छा चोॾींहं जो इते ढरी थे सुभान अल्लाह वडे वडे आवाज से चो सुभान अल्लाह। चेहरो मुझे आका जो चंद्र पुजे छा चोॾींहं जो यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। चेहरो मुझे आका जो चेहरो मुझे दिलबर जो चंद्र पुजे छा चोॾींहं जो यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई जो। यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। चेहरो मुझे साईं जो चंद्र पुजे छा चोॾींहं जो यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। वरफ अना लक ज़िक्र कसां जग में उन जी हा कया वरफ अना लक ज़िक्र कसां जग में उन जी हा कया उन जे मथा रब मुकियो सदा सलामन मींह जो। यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। चेहरो मुझे साईं जो चंद्र पुजे छा चोॾींहं जो यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। सारी दुनिया दिलबर जी दीवानी ऐं मस्तानी आ सारी दुनिया दिलबर जी दीवानी ऐं मस्तानी आ मां भी तैसां आ रखियो नातो आहे नींहं जो। यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। चेहरो मुझे जानीअ जो चंद्र पुजे छा चोॾींहं जो यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। हथेड़ा आका हीअं खणे जो जोश अचे रहमत में। अन्या वडे आवाज से चो न सुभान अल्लाह। हजरत अबू हुरैरा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में सबक में लेट ईंदो हुयो। इमामुल अंबिया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू हुरैरा के फरमाया अबू हुरैरा जदे तू लेट अची तो का गाल खैर जी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा पाण चयो त तां जे पी मा अगर ईमान का खाली होजन पो भी उन जो ख्याल तां ते लाज़िम आ उन जो अदब तां ते लाज़िम आ। मुझे अंबड़ ईमान का खाली आ मा तवा दे ईंदो आया हिकड़ो कम बियो कम ट्रियो कम चवंदी त जी वो पहुची न सके मामा जो चवण मथा चवण विंदो वठंदो इन जे के लेट ईंदो आ। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या गाल बुधी करे हथना पंजे रब ने मथे खई। जडे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे हथ मथे खया अबू हुरैरा भजन लगो। साहब ने पूछो अबू हुरैरा कदे वो तोके एडो तेज तिको ड्रोणी ॾिठो खैर त मसलो छा आहे। अबू हुरैरा चयो जे केर मुखे न रोके मां वना तो पंजो घर दिसा तो पेरा माथो पहुचाया हुजूर जी दुआ ते पहुचे चो सुभान अल्लाह। जडे अबू हुरैरा पंजे दर ते पहुतो उन ही अमर जेका उन के लठियूं वणंदी गालाईंदी दर खोले करे मुस्कुरा के चे अबू हुरैरा जल्दी मुखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत वठल त मां गुलाम थी करे कलमो पढ़ी मुसलमान थिया चो सुभान अल्लाह। शार या गल तो करे हथड़ा आका ही खणे जो जोश अचे रहमत में। हथड़ा आका ही खणे जो जोश अचे रहमत में। हथड़ा आका ही खणे जो जोश अचे रहमत में। बोरे रह जे अम्मा कलम पढ़े उन ॾींहं जो। बोरे रह जे अम्मा कलम पढ़े उन ॾींहं जो। चेहरो मुझे साईं जो चंद्र पुजे छा चोॾींहं जो यूसुफ या छा पुजे हिते फर्क रातई ॾींहं जो। माशाअल्लाह ता ॾाढी भली सुभान अल्लाह चया पर हाणे जेका मां लेन चवां थो इन में सुभान अल्लाह तां जी डबल होजे जेका पेरी चई तो उन का मथे इंशाअल्लाह हुजूर दीवाना चवंदो जिते इशारो कया चाचो शायर आका पाण त आला उन जा गुलाम भी आला।
आका पाण त आलऊं आला उन जा गुलाम बि आला आका पाण त आलऊं आला उन जा गुलाम बि आला आका जे त गुलाम खे जग मत पायो शींहं जो आका जे त गुलाम खे जग मत पायो शींहं जो चेहरो मुंहिंजे साईं जो चंड पुॼे चाचो ॾींहं जो यूसुफ या छाप दे इत फरक रात ॾींहं जो यूसुफ या छाप दे इत फरक रात ॾींहं जो वाह जो इश्क अवेसन भायो दंद भगई पे समूरा वाह जो इश्क अवेसन भायो दंद भगई पे समूरा वाह जो इश्क अवेसन भायो दंद भगई पे समूरा डांडन ते बिलाल जो नारो हई पे नीह जो चेहरो मुझे साईं जो चंद्र पुॼे छाचो ॾींहं जो यूसुफ या छाप दे हित फरक रात ॾींहं जो यूसुफ या छाप दे हित फरक रात ॾींहं जो